बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम। मुसीबत में पनाह में रखे खुदा ताला हुजूर पाक के सदके में तहांजे रिज़्क़ रोज़ी में बरकत अता फरमाए। खुदा ताला तहांजी औलाद के नेक राह ते हलाए जोड़ खुदा ताला के पसंद आए। मैं हमेशा जमायत के वास्तेदारन के दोस्तन के हमेशा चवंदो आयो कि मेहरबानी करे पंहिंजी औलाद की तरबियत में वध में वध ध्यान ॾियो। तो अगर तरबियत सही मिलंदी तो माउ पीउ जे लाइ बि सुठा, पाड़े ओड़े जे लाइ बि सुठा ऐं तव्हांजी औलाद जे लाइ बि सुठा। पंहिंजे ॿारनि जी न्यायनि जी तालीम ते वध में तवजो ॾियो। मां रमज़ान जी ईद ते भी जमायत के चयो जो अञा महंगाई अचे पई, अञा महंगाई अञा भी मां चवां अचे पई। खुदा ताला तव्हांजी हिम्मत ऐं तौफ़ीक़ अता फरमाए करे महंगाई में मुंहुं ॾेई सघो। जमायत मां इहो भी चवणु चाहियां थो, खुदा ताला फरमायो जो व्याज जो कम करे तो वो खुदा सां मुकाबलो तो करे। जो व्याज जो कम करे तो थोड़ी देर के लाए सुखी आए, लेकिन वो सॼी ज़िंदगी इन दुनिया में आख़िरत में भी पंहिंजो नुक़सान तो करे, पंहिंजी औलाद जो नुक़सान तो करे। तंहिंजे करे व्याज खां जेतिरो परे रहो ओतिरो तव्हांजे लाइ भलाई आहे। इंशाअल्लाह खुदा तव्हांखे इन बला मां, व्याज जे बला मां परे रखे ऐं जेतिरो थी सघे माल धारण की कोशिश कयो। माल में बरकत भी आ ऐं माल में नुक़सान बिल्कुल ना है, फ़ाइदो। हाणे तव्हां ॾिसो सॼी दुनिया में मौसम मटिजी वियो आहे, क्लाइमेट चेंज थी वई आहे। इहो ख़बर नथी पए जो कणिक कहिड़े महीने में खाइजे, कुटी कहिड़े महीने में खाइजे, सॼो मौसम ही मटिजी वियो आहे। खुदा पाकिस्तान जी अवाम के, पाकिस्तान की फौज के पंहिंजे हिफ़्ज़ अमान में रखे। तव्हां वध में वध पंहिंजे ॿारनि जी सोहबत से तवज्जो ॾियो। छो जो अगर ग़लत सोहबत थी मिले ॿार त छॾे ॾियो, वॾे माण्हू भी अगर कंहिं ग़लत सोहबत में महीनो वेहे थो उनखे अंदाज़ो नथो थिए जो उन जी आदतूं भी मटी थी वञनि, इंसान खे ख़बर नथी पए। अगर हिकिड़ो माण्हू 5 वक़्त जो नमाज़ी आहे ऐं उन सोहबत में वेहे थो जिथे उथंदे वेहंदे माण्हू गारियूं था ॾियनि तो नमाज़ी भी गारियुनि ते हिरी थो पए बग़ैर महसूस कए। तो सोहबत चङी शइ बि आहे ऐं ग़लति सोहबत वॾी ग़लति शइ आहे। पंहिंजे ॿारनि जी तरबियत सोहबत ते ध्यानु ॾियो। इंशाअल्लाह ताला खुदा जी तरफ़ां चङाई थींदी। बाक़ी असांजी जमायत में खुदा जे फज़्ल करम सां सुखी माण्हू भी आहिनि,
वॾेरा माण्हू बि आहिनि, 500,000 एकड़ जा मालिक बि आहिनि। जॾहिं उहे ज़कात था ॾियनि त इहो नथा सोचनि त असां कंहिंखे था ॾियूं। इन दरगाह जो असांजो तव्हांजो सिलसिला आहे क़ादरिया ताईं। अगरि ज़कात ॾियणी अची आहे त तव्हां सिलसिला क़ादरिया खे ॾियो न, जो अॻिते ॾे सिलसिले खे वधाईंदा हलूं। ज़कात ॾियण महिल तव्हां इहो नथा सोचियो जो असां कंहिंखे था ज़कात ॾियूं। असांजी हमेशह कोशिशि रही आहे कंहिंजे अक़ीदे, कंहिंजे मज़हब सां छेड़छाड़ न कयूं। यानी असांजी सोच इहो आहे जो असां कंहिंजे अक़ीदे मज़हब सां छेड़छाड़ न कयूं त ॿिए मज़हब वारे खे बि चऊं था जो असांजे अक़ीदे, असांजे मज़हब, असांजी रिवायत सां तव्हां बि छेड़छाड़ न कयो। तव्हां पंहिंजे घर ख़ुशि रहो, असां पंहिंजे घर ख़ुशि रहंदासीं। ख़ुदा ताला तव्हांजी औलाद खे, तव्हांखे हिफ़्ज़ो अमान में रखे, रिज़्क़ रोज़ी में बरकत अता फरमाए। इंशाअल्लाह अल्लाह ये मेरे परवरदिगार कब्र का हिसाब किताब में जन्नत में जगह था फरमा। हमारे गुनाह बख्श, हमारा हर तकलीफ से पनाह में परवरदिगार हमारे रिज़्क़ रोज़ी में बरकत अता फरमा।